की खबरी पिया DGISPR काउंट जेसिस एंड मेरी बेकन हाउस ए रूट्स स्कूल सिस्टम के शागिर्दनि शागिर्दाणियुनि ऐं उस्तादनि सां ख़ासि बैक कई आहे। अवां खे ॿुधाई पिया DGISPR सेशन दौरान ऑपरेशनल मामलनि की सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया त प्रिंसिपल पारां पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज जे क़ुर्बानी ते भेटा पेश कई वई। शागिर्दनि जो चवणु हो त फ़ौज सां ॻाल्हाइण जो मौक़ो मिलणु वॾो एज़ाज़ आहे। फ़ौज सां ॻाल्हाइण जो मौक़ो मिलणु वॾो एज़ाज़ आहे। शागिर्दनि पारां चयो पियो अवां खे ख़बर ॾियूं पिया हथियारबंद फ़ौज ते फ़ख्रु आहे जेकी पंहिंजे अवाम लाइ हर वक़्तु जानियूं क़ुर्बान करण लाइ तयारु आहिनि। शागिर्दनि पारां चयो पियो पाकिस्तान फ़ौज खे संदन मज़बूत अज़्म ऐं बहादुरी ते सलाम पेश कनि था। DGISPR काउंट जेसिस एंड मेरी बेकन हाउस ए रूट्स स्कूल सिस्टम जे शागिर्दनि शागिर्दाणियुनि ऐं उस्तादनि सां ख़ासि बहस कई आहे। DGISPR सेशन दौरान ऑपरेशनल मामलनि ऐं अंदरूनी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई। प्रिंसिपल पारां पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज जे क़ुर्बानी ते भेटा पेश कई वई आहे। शागिर्दनि जो चवणु हो त फ़ौज सां ॻाल्हाइण जो मौक़ो मिलणु वॾो एज़ाज़ आहे। हुननि चयो त पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज ते फ़ख्रु आहे जेकी पंहिंजी आवाम लाइ हर वक़्तु जानियूं क़ुर्बान करण लाइ तयारु आहिनि। शागिर्दनि चयो त DGISPR हक़ीक़तनि खे सही नुक़्ते नज़र सां ॾिसण जी हिदायत कई। संदन चवणु हो त DGISPR सोशल मीडिया प्रोपोगेंडा गुमराह कंदड़ ऐं नुक़सानकार मालूमात बाबति आगाही ॾिनी। उस्तादनि चयो त पाकिस्तान फ़ौज खे संदन मज़बूत अज़्म ऐं बहादुरी ते सलाम पेश कयूं था। शागिर्दनि चयो त ज़िम्मेवार शहरी जी हैसियत सां असांखे पाण खे सोशल मीडिया प्रोपोगेंडा खां बचाइणो आहे। मीडिया ते पकड़ियल ख़बरनि में सचाई ॼाणण लाइ तहक़ीक़ करणु ज़रूरी आहे। शागिर्दनि चयो त पाक फ़ौज ऐं अवाम गॾिजी हिंदुस्तान जे ख़िलाफ़ हिकु मज़बूत इताद क़ाइमु कयो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया DGISPR सेशन दौरान ऑपरेशनल मामलनि ऐं अंदरूनी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई।